नबी करीम जे नालन मुबारक मां हिकिड़ो नालो आहे उम्मीयुन। छा बाबा सब तव्हां बि चओ, सभई चओ उम्मीयुन। इन जी माना अबा वेहो मिली मदीनो मेड़ अथव, क़ुरान मेड़ अथव मिली। इते छो था मुड़ा खाओ, अॻिते अचो जाइ ख़ाली पई आहे या करो अखियुनि जे आहे। अजीब माण्हू यार, अजब क़िस्म जा उते वो कलर में वेहनि था, अॻिते नथा अचनि, पर अॻिते का सोनी जगह दिल में खाली पिया आहिनि। हाणे मां रुॻो तव्हांखे वेहारण जी कोशिशि कयां, कुझु ॿुधाइण जी बि कयां। उम्मी जी माना आहे आम तरह सां जेके असांजा मौलवी माना कंदा आहिनि, उम्मी माना अण पढ़ियो। मुंहिंजा प्यारा दोस्त अण पढ़ियो त उनखे चइबो आहे जंहिंखे कुझु बि कोन अचे। अल्लाह ताला जल जलालहू अमन वारो जी ज़ात मां बरकात फरमाईंदो आहे अल्लमक मा लम तकुन तअलम व कान फज़लुल्लाहि अलैक अज़ीमा। अल्लमक तोखे मां अल्लाह पढ़ायो आहे, मालम तकुन तअलम जेको अॻ में तूं पढ़ियल न हुई, वकान फज़लुल्लाहि अलैक अज़ीमा। ऐं अव्हां जे मथां अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात जो तमामु वॾो फज़ल आहे। पोइ जेके अल्लाह पढ़ाए उनखे अण पढ़ियो कीअं चइबो? अल्लाह ताला फरमाए अर्रहमान अल्लमल क़ुरआन खलक़ल इंसान अल्लमहुल बयान। रब्बुल आलमीन जल्ल जलालहू अमर वारो फरमाए थो त मुंहिंजे मदीने वारे साईं खे दुनिया जे कंहिं बि माण्हूअ कोन पढ़ायो आहे, जे मुस्तफ़ा खे पढ़ायो आहे त मां रब्बुल आलमीन पढ़ायो आहे। पढ़ाइण वारो मां रब रहमान आहियां। अल्लमल क़ुरआन जंहिं क़ुरान सेखारियो, अल्लमहुल बयान जंहिंखे कुल शइ जो बयान अल्लाह ताला अता फरमायो। उन महबूब खे उम्मी चवणु बेअदबी आहे। उम्मी जी माना अण पढ़ियो चवणु बेअदबी आहे, पर उम्मी जी जेका असली माना आहे सा तोखे ॿुधायां, इंशाअल्लाह तुंहिंजो ईमान ताज़ो थींदो। उम्मीअ जी माना रुॻो अण पढ़ियो न आहे चाचा। उम्मी अण पढ़े खे न चइबो आहे, ऐं इहो सिर्फ़ नबी करीम जो लक़ब आहे। उम्मी उनखे चइबो आहे जेको कंहिं दुनिया जे उस्ताद वटि न पढ़ियो हुजे, पर दुनिया जा सभई इल्म ॼाणंदड़ हुजे। ज़ोर सां सुभान अल्लाह। माना कंहिं दुनिया जे उस्ताद वटि न पढ़ियो हुजे, कंहिं दुनिया जे उस्ताद उनखे न पढ़ायो हुजे, बल्कि अल्लाह तबारक व तआला उनखे पढ़ायो हुजे। ऐं उन अल्लाह जे पढ़ाइण जे करे जेके बि दुनिया जा इल्म हुजनि से उन्ही खे ख़ुदा ताला सेखारे छॾिया। नबी पाक जी ज़ात बाबरकात असांखे निमाज़ जो इल्म ॾिनो, ज़कात जो इल्म ॾिनो, हज जो इल्म ॾिनो, उम्रे जो इल्म ॾिनो। नबी करीम असांखे ईमान जो इल्म ॾिनो। नबी पाक अल्लाह जे तौहीद जो इल्म ॾिनो। नबी पाक असांखे मलाइकनि जी मालूमात ॾिनी। जन्नत जहन्नम क़यामत जो ज़र्रो ज़र्रे जो नबी पाक बयान फरमायो। उहा कहिड़ी शइ आहे जेका दुनिया में नाहे, अल्लाह जे हबीब बयान न फरमाई हुजे, मुझे मुस्तफा करीम हर शइ बयान फरमाई। हिन आयो ज़ाहिर में त आदम अलैहिस्सलाम सभिनि जो बाबो आहे। हुजूर भी उन्हीं जे नस्ल मां दुनिया में आया, पर शान ऐं मान ऐं मर्तबे में मुझो मुस्तफा सबर नबियन खां आदम खां भी मथे आ।
ज़ाहिर में आदम की औलाद, पर तू आदम खां भी आही अमल रब तोखे कया ख़तमुर रसूल पैदा को न कया रब तुझे मिसल सारे आलम में इंसान नबी तुझे शान मथा ओ कुर्बान नबी घोड़ा मारा बचा जिद जान नबी तुझे शान मथा छा तव्हांजो ख्याल आहे मुंहिंजो महबूब आदम जो बि सरदार आहे या न इहे सभई हथ मथे खणो अथव ॾिसां आदम जो बि हाणे हेॾे अचो क़ुरान ॿुधो अल्लाह ताला फरमाए थो अल्लम आदमल अस्माअ कुल्लहा अल्लाह ताला जल जलालो अमर वारो फरमाए थो हिन दुनिया में जो कुछ भी मूंखे पैदा कयो आहे या जो कुछ क़यामत ताईं पैदा कंदुसि ही लाउड स्पीकर आहे ही तार आहे ही माइक्रोफोन आहे हे जग आहे ही गिलास आहे ही मोबाइल आहे ही बत्ती आहे ही शामियानो आहे ही घड़ी आहे ही कालीन आहे जो कुछ भी दुनिया में पैदा थी चुको आहे या क़यामत ताईं पैदा थींदो अञा उहे ज़ाहिर शयूं कोन थियूं आहिनि अॼु खां 20 साल 25-30 साल मोबाइल ज़ाहिर कोन हो हाणे 20-25 साल खां पोइ ज़ाहिर थियो आहे अञा केतिरियूं शयूं हुजूं जेके ज़ाहिर कोन लॻे अल्लाह ताला फरमाए थो जो कुझु बि मूंखे क़यामत ताईं पैदा करणो आहे उन सभिनी शयुनि जा नाला ऐं इल्म उन जो मां आदम खे अल्लाह पढ़ाए छॾियो आहे मलाइकनि इतराज़ पे कयो असां वधीक आहियूं आदम खे न पैदा कर असां अॻे ई वेठा आहियूं तुंहिंजी इबादत कंदासीं असां गुनाह त कंदासीं कोन हे माण्हू मारींदो क़त्ल कंदो जहिड़ा कंदो हथ वहाईंदो अल्लाह ताला फरमायो त इहे तव्हांजे चवण ते ॻाल्हि कान्हनि अचो त तव्हांजो मुक़ाबिलो करायां मुक़ाबिलो इएं आहे आदम जो बि इम्तिहान थो वठां तव्हांजो बि इम्तिहान थो वठां अव्हांखे बि पर्चो थो करायां हिनखे बि थो पर्चो करायां महिरबानी अल्लाह पंहिंजी करे अल्लम आदमल अस्माअ कुल्लहा सभिनी शयुनि जा नाला सेखारे ऐं मलाइकनि खे कोन सेखारियईं हाणे अल्लाह ताला फरमाए थो फअरदहुम सुम्मा अरदहुम अलल मलाइकते अल्लाह ताला हाणे वरी उहे सभई शयूं मलाइकनि जे आॾो खणी रखियूं हिन जो नालो छा आहे अलाह हिन जो नालो छा आहे अलाह हिन जो नालो छा आहे अलाह हिकिड़ी शइ जो नालो न ॿुधाए सघिया अल्लाह ताला फरमाए थो आदम ॿुधाए अची जो आदम अलैहिस्सलाम हर पटियो त अल्फ खां इहे ताईं हर शइ जो नालो खणी ॿुधाए छॾे रब्बुल आलमीन फरमायो तव्हांखे त तको बि कोन थो अचे हिनखे सभु कुझु थो अचे हाणे ही तव्हां खां इल्म में मथे आहे तव्हां भली नूर जा हुजो भली पाक हुजो भली सुठा हुजो पर मां अल्लाह जी ज़ात ना दरकार इंसाननि में मलाइकनि में मखलूक में मर्तबो इल्म खे अता फरमायो आहे आदम तव्हां खां इल्म में ज़ोर आहे अव्हां खां इल्म में मारे वियो आहे अव्हांखे कुझु कोन थो अचेव हे त तव्हांजो उस्ताद आहे मौला हाओ सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना मुंहिंजा मौला तूं पाक असां वटि त इल्मु एतिरो हो जेको तूं ॾिनो हो ॿियो त असां वटि कोन्हे को आदम बराबरि मारे वियो अल्लाह ताला फरमायो मारे वियो त हाणे कयोसि सजदो मारे वियो न हाणे सजदो कयो जेको मथे हूंदो आहे तंहिंखे सजदो कबो आहे कयो हिनखे सजदो
अल्लाह ताला जे हुक्म सां समूरे जा समूरा मलाइक झुकी आदम अलैहिस्सलाम जे इल्म जो इतराफ़ कयो, आदम अलैहिस्सलाम जे मुंहिंजा दोस्त फज़ल फज़ीलत जो इतराफ़ कयो। अल्लाह से जल जलालु अमन वालो जे हुक्म ते सभई झुकी पिया सजदो करण लॻा। हाणे मां अॻिते कोन थो वञा, मूंखे रुॻो इहो ॿुधाइणो हो त जेको आदम महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जो शान आदम खां मथे आहे, उन आदम खे ख़ुदा कुल शइ सेखारी। मां पंहिंजे तरफ़ां नथो चवां अल्लम आदम अल अस्मा कुल्लहा,